ख़बर शामिल कयूं पिया काज़ी अहमद खां। सिंध जी सकाफ़त जे हवाले सां डी फुल प्राइवेट पब्लिक अकेडमी दोस्त मोहम्मद कॉलोनी काज़ी अहमद में सकाफ़ती ॾींहुं मल्हायो वियो। प्रोग्राम में स्कूल जे शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं उस्तादनि सिंधी सकाफ़ती वेस अजरक टोपी पटका पाए शिरकत कई। प्रोग्राम जा ख़ासि महिमान सैयद आसिफ अली शाह, मोटरवे पुलिस जो सब इंस्पेक्टर ज़करिया उनड़, कामरान पीरज़ादो, सुहेल जतोई, गुलाब पीरज़ादो, साफ़ी गुलाम हैदर उनड़, साफ़ी इम्तियाज़ अली महर शिरकत कई। उन मौके ते डी फुल प्राइवेट अकेडमीअ जे प्रिंसिपल सागर शबीर अहमद खोसो, टीचर्स सईद अहमद लाखो, अयाज़ महर, आज़ान पीरज़ादो, आसिफ पीरज़ादो प्रोग्राम में शिरकत कई। प्रोग्राम में ॿारनि सिंध जी सकाफ़त ऐं तइलीम खे उजागर करण जा टेबलोज़ ऐं गीत पेश कया। सिंधी गीतनि ते झुमरियूं हयूं वयूं। तक़रीर कंदे शागिर्दनि ऐं महिमाननि चयो त सिंध असांजी क़दीम सकाफ़त आहे। असांजी सिंध पंहिंजी सकाफ़त जे करे सॼी दुनिया में सुञाती वञे थी। असीं ही ॾियारा मल्हाए पंहिंजी सकाफ़त सां मुहबत जो इज़हार कयूं था। रिपोर्ट करे रहियो आहे रब नवाज़ उमरानी, सिंध जो आवाज़ न्यूज़, काज़ी अहमद।